डिजिटल हुनरमंदी मुंहिंजो पहिरियों स्मार्टफोन। बुशरा जी धीअ हाणे जो हाणे मोटाए ॾे मुंहिंजो फ़ोन ऐं वञी पंहिंजो कमु पूरो कर। हिकु त अॻु में ई ऑर्डर पहुचाइण में असांखे हिकु ॾींहुं देरि थी वई आहे। हा छॾियो बि अम्मा, बसि परेशान थींदी आहीं। ही ॾिसो जाम निज़ामुद्दीन जे मज़ार जी तस्वीरूं। अम्मा तव्हांखे ख़बर आहे मां हिन डिज़ाइन जा लॉकेट थी ठाहिरायां, पोइ मां उन्हनि खे पंहिंजी दुकान ते खपाईंदमि। हल हाणे वरी शुरू थी विया तुंहिंजा ख़्वाब। बुशरा पंहिंजी माउ आयशा ऐं नंढे भाउ बिलाल सां गॾु सखर में रहंदी आहे। हुनजी सभ खां सुठी दोस्त हानी हुनजे पाड़े में रहंदी आहे। बुशरा जी माउ कढ़ाई जो कारोबार कंदी आहे ऐं बुशरा उन कम में हुनजी मदद कंदी आहे। ज़ाहिरी तौर ते हू पंहिंजी माउ सां गॾु कम में मसरूफ़ हूंदी आहे, पर हू हर वक़्तु उन ख़ूबसूरत मज़ारनि जे बारे में सोचदी रहंदी आहे जेके हुन पोएं साल मोकलनि में मकली में ॾिठियूं हुयूं। ओए हानी, ही ॾिस मुंहिंजी ड्राइंग। हू जेको चांदी जो कारीगर आहे न, अड़ी उहो ई हफ़ीज़ चांदी वाला। हू मुंहिंजी हिन ड्राइंग खे चांदी जे लॉकेट ते ठाहींदो, पोइ मां उन्हनि खे पंहिंजी दुकान ते खपाईंदमि। वाह बुशरा, ही त तमामु सुहिणियूं आहिनि। ही आइडियो त ॾाढो सुठो आहे। पोइ कॾहिं थी खोले तूं पंहिंजो दुकान? शायदि 1 खां 3 सालनि ताईं। मां 8,000 रुपया त जमा बि करे छॾिया आहिनि, पर किराए फर्नीचर ऐं ॿियनि शयुनि लाइ मूंखे 2 लख रुपयनि जी ज़रूरत आहे। छा 2 लख? हे त तमामु वॾी रक़म आहे। हे त वॾी अरसे जी प्लानिंग थी लॻे। तूं बि न रुगो ज़ख़्मनि ते लूणु बुरकण वारियूं ॻाल्हियूं कर। ख़ैर केतिरी बचत कंदी आहीं तूं हर महीने? सभु ख़र्चा कढी करे 1500 ताईं बचत कंदी आहियां। थी वई बचत, खुली वियो दुकान। अड़े इन स्पीड सां हलंदीअ त 10 साल त काॾे न विया। एतिरो टाइम त लॻी वेंदो तोखे दुकान खोलींदे। पोइ भला तूं पंहिंजो दुकान ऑनलाइन छो नथी खोले? अॼुकल्ह त हर माण्हू इंटरनेट ते पंहिंजो कारोबार कनि था। मां अहिड़ो ई हिकु ऑनलाइन मार्केट जो इश्तिहार ॾिठो हुयो, तोखे ॾेखारियां थी। हे ॾिस। पाक हुनर में भली कार ही आ पाकिस्तान जी दस्तकारियुनि लाइ ऑनलाइन मार्केट। पाक हुनर जे ज़रिए तव्हां पंहिंजी मसनूआत मुल्क में किथे बि कंहिंखे बि खपाए सघो था। अॼु ई पंहिंजे दुकान जो आगाज़ करियो। ये चीज़ तूं त वरी सियाणी निकिती आहे। हाणे त बसि मां ऑनलाइन दुकान ई खोलींदमि ऐं हाणे बसि मूंखे बचत सिर्फ़ु हिकु फ़ोन लाइ करणी आहे। मां 14,000 जो हिकु फ़ोन बि ॾिठो हुयो ऐं 8,000 त मूं वटि पहिरियां ई आहिनि। पोइ बाक़ी बचा 6,000। अगरि तूं हर महीने सिर्फ़ु 2,000 रुपया ई बचाएं त आराम सां 3 महीननि में नओं फ़ोन वठी सघें थी। हा ईअं छा थी ॾिसें, सही थी ॿुधायां? पर मां त सिर्फ़ु 1,500 बचाईंदी आहियां। हाणे उहे 500 किथां अचनि? हलड़ी, ऐं जेको तूं रोज़ रोज़ गिहर जलेबियूं खाईंदी रहंदी आहे। ॾिस, हिकु हूंदा आहिनि असांजा ज़रूरी ख़र्चा जेके असांखे पूरा करणा पवंदा आहिनि, जीअं त तुंहिंजे भाउ जी फीस। हा, ऐं ॿियो वरी गैर ज़रूरी ख़र्चा जीअं त जलेबियूं। सही आहे, पोइ जलेबियुनि खे ख़ुदा हाफ़िज़। ऐं ईअं ई असां बचाईंदासीं 500 रुपया। सच पुछे त सिर्फ़ु तोखे न, मां बि मुश्किलनि सां पंहिंजी पघार महीने जे आख़िर ताईं हलाईंदी आहियां। अगरि असां पंहिंजी बचत करण जो तरीक़ो मटायूं, ॾिस मूंखे हर महीने जी पहिरीं ते पघार मिलंदी आहे ऐं महीने जे आख़िर ताईं जेको बचंदो आहे उहो मां जमा कंदी आहियां। पर हाणे मां महीने जी शुरूआत में ई पघार मां 2,000 रुपया अलॻि करे छॾींदमि। ईअं सही आहे न? अड़े वाह, ज़बरदस्त आइडियो त सुठो आहे। आख़िर दोस्त कंहिंजी आहे। मां बि अॼु खां ईअं कंदमि। अम्मा, मां न पंहिंजो ऑनलाइन दुकानु खोलण जो थी सोचां।
ऐं उन लाइ मूं सोचियो आहे त बचति करे हिकु स्मार्टफोन वठां। टच वारो फ़ोन शुक्र आहे ख्वाबनि जी दुनिया मां त निकितीअ। ऐं हा, अगरि तूं पंहिंजा पैसा मोबाइल वॉलेट में जमा कंदीअ त उहे महफ़ूज़ बि रहंदा ऐं वक़्तु गुज़रण सां उन में इज़ाफ़ो बि थींदो। ऐं सभ खां वधीक फ़ाइदो त उहो थींदो अगरि तोखे सामान खपाइण वारा ऑनलाइन मिलनि त तूं उन्हनि खे मोबाइल वॉलेट मां उहे पैसा मोकिले सघे थी। इहो आइडिया त सुठो आहे। आख़िर मां कंहिंजी आहे। बसि जीअं ई मूंखे मोबाइल मिलंदो मां पंहिंजो ऑनलाइन कारोबार शुरू करे छॾींदमि। पोइ मूंखे जेको मुनाफ़ो मिलंदो उहो पंहिंजे मोबाइल वॉलेट में जमा कंदी रहंदमि। ज़बरदस्त। अगरि तूं पंहिंजे मोबाइल वॉलेट जी तफ़सीलात खे पंहिंजे ऑनलाइन दुकान में रखंदीअ त हू हर महीने जी कमाई तुंहिंजे वॉलेट में ईंदी ऐं वेंदी। अमा मां पंहिंजी बचति पूरी करे छॾी। शाबाश मुंहिंजी धीअ। हल सुभाणे ई तुंहिंजे लाइ फ़ोन वठंदासीं। छा बुशरा पंहिंजे ऑनलाइन दुकान ठाहिण में कामयाब थी सघंदी? अॻिते ॾिसण लाइ असांजी अगली वीडियो ॾिसो।